अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मौलाई हबीब सुमरो। जीअं त मां किथे आयो आहियां, तमामु वॾो शौर आहे टिकटॉक जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते जवान बीठा अथव टिकटॉक ठाहींदा। यकीन कयो हे नौकिरियुनि वारा आहिनि, पोइ बि हिननि खे अलाए कहिड़ी तलब हिन खां पुछंदासीं। ऐं काफ़ी दोस्त परे परे खां बि नज़र तव्हांखे अचनि था। कुझु दोस्त अहिड़ा बि आहिनि, हिनखे ॾिसी रहिया आहियो। संगत अस्सलाम वालेकुम। ही संगत न कयो छा पिया? इस्लामी वीडियो बनी पिया। ही तव्हां सभु वीडियो लायो हो परियां संगत कीअं ॾिनी? तुझी मोहब्बत जेकी वठी मूंखे मुंहिंजी मोहब्बत खे दूर आणो। संगत यकीन कयो, ही सभु मां त ईअं टपां पियो रस्ते तां साम्हूं, ॾिठमि त ही दोस्त कुझु टिकटॉक ठाहिनि पिया। कुझु दोस्त हेॾा बीठा आहिनि, हे माना हेॾा घर खां तड़ियल आहिनि जो माशाअल्लाह ख़ैर सां संगत सॼी ॾिसो था। मां ते कूड़ न आणो, मां साइड मां हे हरू भरू मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम था आणनि। असां किथे न सर, तव्हां लॻा पिया आहियो कम खे। हे सभु टिकटॉक ठाहिनि था। ही छा था ठाहिनि? हे टिकटॉक हेरे हले तो सर। अभी इहो कमु हलंदो आहे पियो रोज़ ते। वॾी महिरबानी संगत। ही हिननि जा कपिड़ा वग़ैरह पिया अथव, ही कपिड़ा अथनि संगत जा। ऐं तव्हांखे ॿी शइ ॾिसां त हिते निमाज़ी बि आहिनि काफ़ी टिकटॉकर। उनजा ही मसलो बि पियो आहे। मूंखे तव्हां ॿुधायो उहे कहिड़ा टिकटॉकर आहिनि जेके निमाज़ पढ़ंदा आहिनि? सारे हिते मसलो पियो आहे, हिते निमाज़ ई पढ़ंदा आहिनि छा? हां सर, बिल्कुल नमाज ही पढ़दो आहे। इस्लाम में किथे नमाज पढ़दा हूं? नमाज माशाअल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ही वाह टिकटॉकर एक नमाज नथी पढ़दा मौला जो कसम, केड़ी सिर्फ सदाम को सवाए। न ही जेको मसलो वग़ैरह जेको मसलो खणी आया पैसा मिलंदा इन करे वीडियो निमाज दीन जो सुतून आहे। निमाज पढ़ो, अल्लाह ने निमाज नेकी सिखाए थी, नेकी माशे के सवारे थी। जेके तो निमाज नथा पढ़नि खुदा जो होदे मौलवी साहब हिकिड़ो बीठो आहे। बस मां चुप कई वा। अरे सदा हे साम्हूं अधेरा टिकटॉक ठाहिनि था। कुझु टिकटॉकर ओ हे बीठा अथव, कुझु टिकटॉकर परे बीठा आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो।